नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयारोड में ख़बर ॾींदा हलूं त भरयारोड ڀرسان ॻोठ खलीफो हाजी मोहम्मद ابراھيم कीरियो में हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी खुशी में मेलाद शरीफ जो प्रोग्राम थी गुज़रियो है। मेलाद शरीफ में ख़ुसूसी खिताब कंदे हज़रत मौलाना हाफिज़ गुलाम मुस्तफ़ा बुगियो, मौलवी गुलाम मोहम्मद कीरियो, मौलाना हुब अली भुट्टो ऐं ॿियनि हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान खे बयान कंदे चयो त असां सभिनी मुसलमान के महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसियल राह ते हलण घुर्जे। हज़ूर जी ॾसियल राह ते हली करे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी हासिल थींदी। हिननि चयो आहे त असां खुश नसीब आहियूं जो असां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। जॾहिं त मशहूर नात ख़ाननि नात शरीफ ऐं मौलूद जो नज़रानो पेश कयो। मेलाद शरीफ में वॾे तादाद में हुर जमायत जे अक़ीदतमंदनि ऐं ॻोठाण शिरकत कई। इन मौके ते प्रोग्राम जी मेज़बाननि फ़कीर शहजाद कीरियो, फ़कीर ज़ाहिद, फ़कीर सफदर कीरियो ऐं ॿिनि चयो त असांखे हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेलाद मलाए दिली सुकून मिलंदो है। आखिर में आयलन खे न्याज नगर कराए वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।